9 ज़िलहज्जा योम अरफ़ा आहे ऐं इन जे मुतालिक़ ॿुधण में अचे थो त फ़ज़ाइल बयानु थियल आहिनि अहादीस मुबारका में, त उन्हनि मां ॿ फ़ज़ाइल जेकॾहिं तव्हां बयानु फ़रमाए छॾियो। किताबनि में लिखियल आहे जो जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं हज़रत बीबी हवा रज़ी अल्लाह ताला अन्हा उन्हनि खे जन्नत मां ज़मीन ते लाथो वियो त हज़रत आदम अलैहिस्सलाम खे रिवायतुनि मुताबिक़, तारीख़ जी रिवायतुनि मुताबिक़ जेको आहे उहो हिंद जी सरज़मीन सरांदीप उते लाथो वियो, जॾहिं त हज़रत बीबी हवा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे अरब शरीफ़ में लाथो वियो। हज़रत आदम अलैहिस्सलाम हज़रत हवा रज़ी अल्लाह ताला अन्हा अल्लाह पाक जी बारगाह में तमामु घणी तौबा कंदा, गिरियाज़ारी कंदा। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अमुर थियो ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम अरब शरीफ़ ॾांहुं हलणु शुरू कयो। जॾहिं पाण समुंड पार कंदा, ख़ुश्कियूं पार कंदा, अरब शरीफ़ में पुॻा त जंहिं जाइ ते हज़रत बीबी हवा रज़ी अल्लाह ताला अन्हा ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम जी मुलाक़ात थी, गॾु थिया, उनखे मुज़दलिफ़ा चइबो आहे। मुज़दलिफ़ा जो मतिलबु आहे गॾु थियण जी जाइ। ऐं जॾहिं पाण हिकु ॿिए खे सुञातो, हज़रत आदम अलैहिस्सलाम हज़रत बीबी हवा रज़ी अल्लाह अन्हा खे सुञाणिया, हज़रत बीबी हवा रज़ी अल्लाह हज़रत आदम अलैहिस्सलाम पंहिंजे शरई मुड़ुस खे सुञाणियूं, त इन सुञाण जे करे उन ॾींहं जो नालो पइजी वियो यौम अरफ़ा, अरफ़ा जो ॾींहुं, ऐं उहा 9 ज़िलहज जी तारीख़ हुई। सो इहो इन ॾींहं जो पस मंज़र आहे। ऐं अरफ़ा जो जेको ॾींहुं आहे शरीयत में तमामु घणी फ़ज़ीलत वारो ॾींहुं आहे। जीअं शरीयत में मुख़्तलिफ़ ॾींहं फ़ज़ीलत लाइ आहिनि, जीअं त रातूं आहिनि, 27 जी राति आहे, अहिड़े तरीक़े सां 15 शाबान जी राति आहे, 10 मुहर्रमुल हराम जो ॾींहुं आहे, जुमे जो ॾींहुं आहे। ईअं ई अरफ़ा जो जेको ॾींहुं आहे तमामु घणी फ़ज़ीलत वारो ॾींहुं आहे। रिवायतुनि में अचे थो जो अरफ़ा जे ॾींहुं कंहिं बि ॾींहं में अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ॿाननि खे आज़ादु नाहे फ़रमाईंदो जेतिरो अल्लाह पाक अरफ़ा जे ॾींहं में आज़ादु फ़रमाईंदो आहे। ऐं जॾहिं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ॿाननि खे आज़ादु फ़रमाईंदो आहे त इन आज़ादु करण ते अल्लाह तबारक व तआला मलाइका जे झुरमट में, मलाइका जी जमात में पंहिंजे इन अमल ते मुबाहात यानी फ़ख़्रु फ़रमाईंदो आहे त मूं अॼु जे ॾिहाड़े एतिरनि माण्हुनि खे दोज़ख खां आज़ादु कयो आहे। सुभान अल्लाह अज़्ज़ व जल, केॾी न वॾी फ़ज़ीलत आहे। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ी ॿीं रिवायत में अचे थो अरफ़ा जो ॾिहाड़ो ईंदो आहे, यौम अरफ़ा 9 ज़िलहज्जा थींदी आहे, उन ॾींहं में शैतान जेतिरो ज़लीलो ख़्वार हूंदो आहे ऐं जेतिरो कावड़ में बुग़्ज़ में भरियल हूंदो आहे, एतिरो शैतान खे ॿिए कंहिं ॾींहं में कावड़ में ऐं बुग़्ज़ में भरियल न ॾिठो वियो। ऐं रिवायत में आयो इन जी वजह इहा आहे जो इन ॾींहं में रहमत जो नुज़ूल यानी रहमत लहंदी आहे ऐं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ॿाननि जा वॾा वॾा ॾोह, वॾा वॾा गुनाह बख़्शे छॾींदो आहे। इन अमल खे ॾिसी करे जो अल्लाह तबारक तआला जी बारगाह में वॾा वॾा ॾोहारी बख़्शजी आहे, जॾहिं शैतान इन शइ खे ॾिसंदो आहे त उनखे तमामु घणी कावड़ ईंदी आहे। सो अरफ़ा जे ॾींहं जी तमामु घणी फ़ज़ीलत आहे जो अल्लाह तबारक व तआला इन में बेशुमार माण्हुनि खे बख़्शींदो आहे। अल्लाह तबारक व तआला सां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला असां गुनाहगारनि खे बि इन ॾिहाड़े जूं बरकतूं अता फ़रमाए, असांखे बि इन ॾिहाड़े में बख़्शिश नसीब थिए। अल्लाह पाक असांजी बेहिसाब मग़फ़िरत फ़रमाए। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।